छोकरो मूंखे कान सेखारे मां चवां थी मुंहिंजे बाबा खे हींअर जो हींअर आज़ादु करे हुनखां माफ़ी वठ। करे तमीज़ सां ॻाल्हायो। ये थाणो वाको ओताक नाहे के वॾेरे जी। ओहो छोकिरी तूं त वॾी तेज़ आहीं। हेलो मिस्टर, ज़ुबान संभाले ॻाल्हाए, हा तमीज़ सां ॻाल्हाए। सुहिणी बि आहीं ऐं सियाणी बि आहीं ऐं ॾिसी बि आहीं। हक़ ते त छोरा तोखे मरनि था ऐं तोखे मारण लाइ त हिक ॿिए जो सिर खणण लाइ तयारु आहिनि। वाकई तूं का शइ आहीं। लगाम दे औरतुनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ कोन्हे का। न सेखारी अथऊं त औरतुनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे। छोकिरा साहिब सां इख़लाक़ सां ॻाल्हाए, बदतमीज़ी न कर। मां तोखे पुलिस ऑफिसर सां बदतमीज़ी करण जे केस में गिरफ़्तार करे सघां थो। अरे तूं छा मूंखे अंदर कंदी? अथई हिम्मत अथई त मूंखे अंदर करे ॾेखार। साधो त पोइ कीअं तुंहिंजो सीट ते वेह। हेलो सलाम सर। जी सर जी जी सर जी। जेको हुकुम सर। माफ़ी सर, गलती थी वई सर, गलती थी वई। मां हाणे ई शुक्रिया संतरे जी सर। जिन वटि ॿार वठी अच। हा इज़त सां ॿार वठी अच। छा थियो सूबेदार साहब, हवा निकिरी वई छा? मूंखे माफ़ कजो, गलती थी वई आहे। तव्हां वियो, तव्हांजे लाइ मां चांहि सॼे बंदोबस्तु कयां। हाणे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। आईंदा कॾहिं बि कंहिं बेदोही गिरफ़्तार करे लाकअप कई न त मूंखे ख़बर पई त इहा तुंहिंजी वर्दी न रहंदी। सम्झई? कोन सम्झे? सम्झी वई। अच सुराम, चाचे खे वठी हलूं।